अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में मां अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अवां जो पंहिंजो महमूद मुग़ल अवां जो बेहद शुक्रगुज़ार जो तव्हां ॾिसो था, ॿुधो था, परखियो था ऐं पंहिंजी क़ीमती राय खां आगाह कयो था। मां अज़द शाकिर आहियां अवां सभिनी जो। करीम रब अवां खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। तव्हांजा अंगण आसूदा हुजनि, रंग ख़ुशबू बहार मुर्कूं सभु अवां वटि मौजूदु हुजनि ऐं अवां हमेशह ॾियण वारा हुजो, वठण वारा सिर्फ़ु पंहिंजी रब जी ज़ात खां हुजो। आमीन। गुज़िरियल हफ़्ते मूं तव्हां सां ज़िक्र कयो रिजेक्शन जो, त रद्द छा थिए थो ऐं उन में जेको कुझु एनालिसिस थोरो थी सघियो हुयो उहो बि तव्हांजी ख़िदमत में पेश कयो हुयो। पर ॻाल्हि जेका करणी आहे ऐं जेका थोरी अॻिते वधाइणी आहे उहा इहा आहे त रिजेक्शन जो तासुरु जेको आहे सो नौजवान नस्ल में तेज़ीअ सां उभिरे पियो थो। ख़ासि तौर ते जेॾी महिल रिज़ल्ट अचनि थियूं असांजी एंट्री टेस्टुनि जूं या जेॾी महिल हिकिड़े कैरियर जो ब्लॉसम थिए थो ऐं उन कैरियर ते अची ॿारु रुकिजी वञे थो त ख़ुदकशीअ जी ॻाल्हि बि करण ताईं अचे थी, पंहिंजो पाण खे नुक़सानु ॾियण जी ॻाल्हि बि करण ताईं अचे थी, माइटनि सां बदसलूकी बि साम्हूं अचे थी ऐं हिकिड़ो अहसासु थिए थो त ॼण ज़िंदगी में कुझु बाक़ी बचियो ई कोन्हे को। रिजेक्शन इहा थिए थी त भई पास कोन्ह थियो, हिकिड़ी मार्क तां रहिजी वियो, ॿिनि मार्कुनि तां रहिजी वियो, 10% तां रहिजी वियो, मतिलबु रहिजी वियो ॿारु ऐं उहो न त डॉक्टर थी सघियो, न उहो इंजीनियर थी सघियो ऐं बसि इहे सभु शयूं आहिनि। यादि आहे अव्हांखे, मूं अव्हांखे अर्ज़ु कयो त असां हमेशह ॿारनि खे इहो पुछंदा आहियूं त भाउ तूं छा थींदे? चईंदे मां वॾो थी सिपाही, मां वॾो थी पुलिस वारो, मां वॾो थी डॉक्टर, मां वॾो थी पायलट, मां वॾो थी इंजीनियर। कंहिं बि ॿार खे असां कॾहिं बि कोन सेखारियो आहे त तूं वॾो थी हिकिड़ो सुठो माण्हू थींदे, कंपेयर ब्रॉडकास्टर। छो न ईअं थिए त असां ॿारनि खे पहिरीं इहो सेखारियूं त तूं वॾे हूंदे हिकिड़ो सुठो माण्हू थींदे, हिकिड़ो भलो माण्हू, बहितरीनु माण्हू जेको ॿियनि जी मदद करणु सिखे, जेको ॿियनि जे दर्द खे महसूसु करे सघे, जेको ॿियनि जे लाइ जी सघे ऐं पंहिंजी ज़िंदगी खे कंहिं पासे वक़्फ़ु करे सघे। उनखां पोइ हू को पेशो पंहिंजे लाइ चूंडे ऐं उन पेशे जे चूंड में बि असीं उनखे छो नथा ऑप्शन्स ॾियूं। अॼु ख़ौतिन ज़ात में थोरो तफ़सीली ॻाल्हाईंदासीं। असीं जॾहिं ड्रामनि जी रिकॉर्डिंग कंदा हुआसीं, हाणे त मां हिन फील्ड में उन सां एतिरो घणो कोन आहियां, पर हमेशह तव्हां वटि 3 प्लान्स हूंदा आहिनि, ए बी ऐं सी। मिसाल तौरु जेकॾहिं असांखे 3 अदाकार रखणा आहिनि त असां हिकिड़ो रखंदासीं, वरी ॿियो रखंदासीं, वरी टियों रखंदासीं। छाकाणि त जेकॾहिं हिकिड़े वटि टाइम कोन्हे को त ॿिए खे ट्राई करे सघंदासीं करेक्टर लाइ, जेकॾहिं ॿिए वटि टाइम कोन्हे त टे खे ट्राई कयूं था, पर बहरहाल हिकिड़ी ट्राई कंदा रहूं था छाकाणि त उहो फेल न थिए, माना असांजी जेका गैप आहे उहा भरिजंदी वञे। असां ॿार खे ॼाए ॼम खां चॉइस ई कढी ॾियूं था, बाबा तोखे डॉक्टर थियणो आहे, सॼी सुती जेका घोटे प्यारी वञे थी न, बाबा तोखे इंजीनियर थियणो आहे, बाबा तोखे फलाणो थियणो आहे। हाणे उहो थियणो आहे थियणो आहे थियणो आहे। ऐं ॿी जेका ॻाल्हि मां बार बार अव्हांखे अर्ज़ु कंदो आहियां, मुंहिंजो ॿारु त बसि पहिरियों नंबर ईंदो आहे, मुंहिंजो ॿारु त बसि टॉप कंदो आहे, मुंहिंजो ॿारु त बसि ईअं कंदो आहे। असांखे अंदाज़ो आहे त असांजा ॿार पोइ इन्हनि शयुनि खे कीअं चढ़नि था, कीअं बेज़ार थियनि था। हाणे तव्हां सोचियो जेकॾहिं 12 साल हुनजे शऊर जा, माना 5 या 6 सालनि जी उमिरि में ॿारु दाख़िलु थिए थो, इंटरमीडिएट करे थो 18 सालनि जी उमिरि में। हाणे ज़िंदगी जा 18 साल, ख़ौतीन हज़रात 18 साल, माना त महिरबानो 18 साल हिकिड़े शऊर में गुज़रिया, ठक ख़बर पई अथव कोन्ह थियो। हाणे जॾहिं 18 सालनि जो ख़्वाबु टुटे थो, पोइ रिजेक्शन न थींदी बि छा थींदो? ॿार जो ॾोह आहे, मां बिल्कुलु मञां थो, मां को ॿारनि जे पासो कोन थो खणां त उहो रिजेक्शन खां ख़ौफ़ज़दा आहे, पर उनखे डॼारियो कंहिं असां उनखे ॿुधायो त हीअ थींदो, हीअ थींदो, हीअ थींदो। नतीजे तौरु ॿारु जॾहिं हुन रिज़ल्ट खां पोइ अचे थो त अलाए केतिरा केसिस आहिनि जेके रिपोर्ट थियल आहिनि, अचनि पिया असां वटि। मतिलबु मूं जहिड़े हिकिड़े अजीब ग़रीब माण्हू वटि बि मां सम्झां थो 11 खां 17 केसिस आया हुया इन रिज़ल्ट अचण खां पोइ, जिन में 5 नियाणियूं हुयूं ऐं तक़रीबन 10 खां 12 छोकिरा हुया, पुटड़ा हुया, जिन चयो पिया त असां बसि हाणे ज़िंदगी ख़तमु करे छॾियूं। ईअं छो थो थिए? इहो इन करे थिए थो त असां हुननि खे पटी उहा पढ़ायूं था न। माफ़ु कजो, मां ब्लंट आहियां, मां शायदि माइटनि जे पारां न पियो ॻाल्हाइणु चाहियां, या मां पाण माइटु आहियां, मूं पाण बि ज़िंदगी जो हिकिड़ो डिघो सफ़र तइ कयो आहे, पर इहो अजीब हिकिड़ो फील थिए थो त इहे सभु कीअं आहे। बसि असां हाणे उहो जेको रिजेक्शन आहे न, उहो इन करे आहे त उहो सम्झे थो त मुंहिंजो अॻियां कुझु कोन्ह थींदो, मुंहिंजो कैरियर ख़तमु थी वियो, मूंखे अॻियां कुझु कोन्ह मिलंदो, ज़िंदगी मूंखे छा ॾींदी। अलाए केतिरा ॿार इहो सुवालु कंदा आहिनि, मूंखे मिलंदो छा, मूंखे मोट में छा मिलंदो। असां हुनखे छो कोन था सम्झायूं इहो त जेको रिस्क आहे उनजो वाइदो मुंहिंजे रब जो आहे। अलाह साईं हयाती ॾींदुनि, जवानी माणींदा, आख़िरी उमिरि ताईं पुॼंदा, वॾियुनि उमिरियुनि ताईं, पर रिस्क ऐं मौत जो वाइदो मुंहिंजे रब जो आहे। ज़िंदगी जो वॾे में वॾो मुहाफ़िज़ मौत आहे ऐं उनजो रिस्क इंसान जो उनखे पोयां पोयां ॻोल्हींदो आहे। ख़बर बि न पवंदी आहे त तव्हां किथे खाओ था, कीअं खाओ था, छा मिले थो। जॾहिं असां इहा हिकिड़ी शइ सम्झाए छॾियूं न, जंहिंजे लाइ तगो दो करणी पवंदी आहे, जेका मतिलबु मानीअ जे पोयां, गॿे जे पोयां, हिननि शयुनि जे पोयां। पैसो सुठी शइ आहे, पर पैसो सभ खां वधीक अहम न आहे। पैसो अहम हूंदो, बिल्कुलु हूंदो,
पर सभ खां वधीक अहम पैसो न आहे। इहा शइ जेकॾहिं असां हिकिड़ो भेरो सम्झाए छॾियूं न त उहा शइ दिमाग़ जे दिलि जे कैनवस ते थोरो ठीकु नमूने सां ईंदी पई। तव्हां सां हिकिड़ो नंढिड़ो वाक़ियो शेयर करणु चाहियां थो। थी सघे थो उहा ॻाल्हि किथे क्लिक करे वञे। हफ़्तो खनि पहिरीं मां हिते ॿाहिरि हुयुसि घिटीअ में, मूं ॾिठो हिकिड़ो नंढिड़ो ॿारड़ो आहे, उहो मतिलबु छोला खणी विकिणे पियो, थाल हो होको पियो ॾे, छोला ऐं गजरूं हुयूं हुन वटि। त मूं चयो मूंखे हीअ छोला ॾेई छॾ। त थोरी दिलि चयो त अॻे जीअं रेलुनि में सफ़र कंदा हुआसीं न त उहो हिकिड़ी पुड़ी मिलंदी हुई, पोइ छोला हूंदा हुआ, वरी हुन मथां कातर हूंदी हुई बसरनि जी ऐं टमाटे जी, हुन मथां वरी लीमो बुरकियल हूंदो हुओ, एतिरो मसालो पियल हूंदो हुओ। त मूं चयो हिकिड़ी मश्करी कयूं था न, घर वारनि खे कातर इहो पुड़ी खारायूं था। त मूं अंदरां ट्रे खणी आयुसि मां, ऐं ट्रे खणी मूं चयो त तूं पुड़ियूं ठाहींदो वञु, ऐं हीअ जेके बि छोला आहिनि हुन मथां पुड़ियूं ठाहे, ऐं माशाल्लाह घर में 24-25 भाती आहियूं असां अल्हम्दुलिल्लाह, त हुन जूं बि पुड़ियूं ठाहींदो वञु त मां अंदरि मोकिलींदो वञा। हाणे बिलीव कजो मुंहिंजी ॻाल्हि ते, पुड़ियूं ठहंदी पियूं वञनि। पहिरीं खेप मूं ॾिनी उज़ैद हा छा थियो हुयो त मूं ॾिनी भई खेप त तूं खणी वञु। पहिरीं अंदरि वई, उन खां पोइ छा थियो जो ॿी ठहे पई न त मुंहिंजा 2 स्टूडेंट्स आया, मिलण आया मूंसां, ख़ुदा हाफ़िज़ चवण आया फाइनल जा। सर छोला, बाबा बिस्मिल्लाह, 2 पुड़ियूं उहे खणी विया। साम्हूं असांजो महिरबानी हिकिड़ो ड्राइवर गाॾी साफ़ पियो करे, पुछियोमांसि क़िबला, जी हा बिस्मिल्लाह, पुड़ी वई हुन ॾे। साम्हूं कुरियर सर्विस वारो आयो, उहो हुते पाड़े में कुरियर ॾियणु आयो, पुछियोमांसि छोला खाईंदे, जी हा दा, पुड़ी उहो खणी वियो। स्कूटर ते हिकिड़ो साहबु गुज़रे पियो, त उन मूंखे हिकदमि ॾिठो, लॻुसि त महमूद मुग़ल आहे न, मूंखे चई सर मां तव्हां सां मिलंदुसि, हिकिड़ी सेल्फी कढंदासीं, भाकुर पायूं हिकिड़ो। मूं चयो बिस्मिल्लाह, पुछियोमांसि छोला, चई बिस्मिल्लाह। छा अर्ज़ु कयां, मूं काउंट कयो त 9 अहिड़ा माण्हू जिन खे मां कोन थो सुञाणा, कतई कोन थो सुञाणा, ऐं शायदि मां वरी हुनखे सुञाणे बि न सघां। थी सघे थो मां साम्हूं वारे ड्राइवर खे सुञाणा, बिल्कुलु सुञाणा, ऐं गाॾी साफ़ कंदो हूंदो उहो मां सुञाणा। 8 माण्हुनि खे मां सुञाणा कोन थो। उहे आया आहिनि, अची हुननि छोला खाधा आहिनि ऐं रवाना थी विया आहिनि। पेमेंट मूंखे करणी आहे, पैसा मूं ॾिना, मां छा ॾिनी, सलाह ॾिना। गौर कयो, अदायगी मूं कई आहे, हू फ़ोटू कढाइण सेल्फी खणी सही, हू छोला खणी हली वियो आहे। सम्झी छॾियो, हीअ असां वटि जेको असां सम्झूं था न त असां वटि हीअ जेको मतिलबु असां सभु कंहिं शइ खे अचीव करे सघूं था, कोन था करे सघूं। सभिनी शयुनि खे विञाए सघूं था, विञाए बि कोन था सघूं। जेको मिलणो आहे उहो अवसि मिलंदो। हा, कोशिशि ज़रूरु करणी आहे, कोशिशि बिल्कुलु करणी आहे। त ॿारनि खे जेकॾहिं असां बि काउंसिल कयूं न, मां सम्झां थो त इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थी, त असां जेकॾहिं काउंसिल कयूं ऐं ॿारनि खे सम्झायूं वेही न त बाबा हीअं थींदो आहे। ऐं ख़ासि तौर ते ख़वातीन हज़रात हाणे अॻियां खां अलाह से हादसनि खां बचाए तकलीफ़ुनि खां बचण लाइ तमामु ज़रूरी आहे त 9th मैट्रिक फस्ट ईयर इंटर इन्हनि 4 सालनि में ॿारनि सां गॾु हुजणु घुरिजे ऐं काउंसिल करणु घुरिजे। हिकिड़ी अजीब ग़रीब ॻाल्हि चवां त मूंखे माफ़ु कजो, जेकॾहिं कापी कराइण लाइ गॾु थी सघूं था, स्कूलनि जे ॿाहिरां राउंड हणी सघूं था, मास्तरनि जूं मिनतूं करे सघूं था, बोर्ड ऑफिस ते अप्रोच करे सघूं था, त असां हुननि सां गॾु वेही बि त सघूं था न। असां हुननि सां गॾु पढ़ाईअ में हिसो बि त वठी सघूं था न। असां हुननि सां हिन ख़ैर ख़्वाही में गॾु रही सघूं था न, त सुभाणे जॾहिं हू किथे न किथे नाकाम थियनि था त हुननि खे उहो रिजेक्शन जो उहो इम्पैक्ट न पवे जेको उन्हनि सभिनी शयुनि खां पोइ पवे थो, जेको असां बज़ाहिर ॿाहिरां कयूं था। बसि अॼु इहो अर्ज़ु करिणो हुयो। करीम रब मूंखे हमेशह ख़ुशि रखे, जिते बि हुजो आसूदा हुजो, दामे दर में कर में सुखने, तव्हां सिर्फ़ु पंहिंजे रब मालिक जा मोहताज हुजो। इंशाअल्लाह अज़ीम बशरत हयात ईंदड़ हफ़्ते अवां जी ख़िदमत